अस्सलाम दोस्तों, अॼु आचर ॾींहुं आहे ऐं अॼु आचर ॾींहुं ॿारनि खे नर्सरी ते वठी आया आहियां ताज़ी हवा ऐं ऑक्सीजन ॾियारण जे लाइ। हीअ पंहिंजो नर्सरी आहे दोस्त जी मुस्तफ़ा कुरैशीअ जी। हिते मां वण हितां ई खणंदो आहियां, निम जा वण थिया या ॿिया टिया जेके बि गुल वारनि जा आहिनि, गुल वारा जेके बि आहिनि हिन ई नर्सरी सां मां खणंदो आहियां ऐं पंहिंजे मां ॿारनि खे बि वठी आयो आहियां। हा बा ॾिस जेके साईं हुजनि, हे मुंहिंजा ॿार मल्हार ईअं कर हीअ मुंहिंजो मल्हार नंढड़ो, हीअ बि आयो आहे, हीअ साईं पंहिंजो अनमोल ऐं हूअ अनाया ऐं पंहिंजो अनम जेकी आहे ओ साम्हूं वञे थी पई निम जा पौधा खणण। अॼु असां निम हिकिड़े हंधि लॻाईंदासीं, दोस्त फ़ोन कई हुई सो होॾे निम खणी ईंदासीं ऐं उनजे उताक में जिथे चए उते असां लॻाईंदासीं। माहौल ॾिसो, वण जिथे बि हूंदा आहिनि मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे। अॼु आचर वारो ॾींहुं आहे ऐं थधिड़ियूं हवाऊं थियूं हलनि, फ्रेश हवा थी हले, ऑक्सीजन थी मिले ॿारनि खे बि। ॿार मुंहिंजा ॾिसो, मल्हार वॾो मस्तु लॻो पिया, मल्हार हा मस्तु लॻो पियो आहे। बाबा हेॾा वञ, हेॾा सो ॿारनि खे अहिड़े माहौल में चईंदा कयो जिते ताज़ी हवा ऐं फ्रेश अचे। पुट कुंडी वारा न थैली वारा कपिड़नि जो ख़्यालु कर। हा सुठो माहौल आहे, बहितरीनु माहौल आहे। असां कमु कयूं था, वण खणूं था।